अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु न्यू ड्रामा जेको आहे त असां वटि RPR जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं त बिना देर हलो पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। त असां वटि RPR जेको ड्रामो आहे, हर पल जियो जो ड्रामो आहे, हिकु बहितरीनु ड्रामो आहे जंहिंजा ॿ टीज़र त जेका ऑन थी चुका आहिनि। टियों टीज़र जेको राति ऑन थियो आहे, हिकु बहितरीनु टीज़र जेको जंहिंमें ॾेखारे वियो आहे त जेका हिन में जेका शिक्षिका थिए थी ऐं हिन में जेका त बहितरीनु फाइट बि आहे, इश्क ऐं जंग। जीअं त मां तव्हांखे अॻु में ई ॿुधाए छॾियो आहे, अॻिलनि ॿिनि वीडियोनि में तव्हां सां मुलाक़ात थी, हिन ड्रामे जे बारे में ॻाल्हि ॿोल थी दोस्तों। त मां तव्हांखे ॿुधायो त हिन जेको ड्रामे में रखियलु आहे त जंग ऐं इश्क जो जेको मिलाप रखियलु आहे, त हिन इश्क जे जेको ॿिनि माना इश्क कंदड़नि जे विच में जेको टियों माण्हू अची थो वञे त पोइ फितनो फैलाए थो ऐं ईअं ई ड्रामे जी कहाणी अॻिते वधे थी। ऐं दोस्तों पोइ माना जंग बि थिए थी ऐं इश्क में जेको आहे त कंहिंखे हार बि मिलंदी, कंहिंखे जीत बि मिलंदी ऐं ईअं ई ड्रामे खे अॻिते वधाए वेंदो। हिन जा जेके बेस्ट एक्टर आहिनि मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त फ़िरोज़ ख़ान आहे, दुरैफ़ शाह आहे, अहमद अली आहे, काफ़ी एक्टर हिन में बेस्ट आहिनि। जेके किन जा नाला त मूंखे न बि अचनि पिया दोस्तों, छो त मां पाकिस्तानी ड्रामा तमामु घटि ॾिसंदो आहियां। हाणे तव्हांखे रिव्यू ॾियणो हूंदो आहे त पोइ त ॾिसणा पवंदा आहिनि दोस्तों। जेसिताईं काफ़ी ॼाण असांखे मिली चुकी आहे हिन ड्रामे जे बारे में, त हिन में जेको आहे त इश्क बि आहे, जंग बि आहे ऐं बहितरीनु ड्रामो जेको हिन जा टियों टीज़र ऑन थियो आहे दोस्तों। त हाणे तमामु जल्द जेको आहे त स्क्रीन ते ऑन कयो वेंदो ड्रामो ऐं तव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं तमामु जल्द ख़तमु थियण वारियूं आहिनि दोस्तों। जी दोस्तों, त वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।